नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी संझा सैयद अल्लाह स्टेट लाइन से। अगुड़े DGIB आफ्ताब सुल्तान नैब चेयरमैन मुकर्रर वफाकी काबीना जी मंजूरी खां पोइ बाद ज़ाब्ता नोटिफिकेशन जारी कयो वियो। वज़ीर आज़म ऐं ऑपोजिशन जे लीडर में इतफ़ाक़ बाद आफ्ताब सुल्तान खे नैब चेयरमैन मुकर्रर कयो वियो। जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि आफ्ताब सुल्तान खे 3 साल लाइ नैब चेयरमैन मुकर्रर कयो वियो आहे। वफाकी काबीना आफ्ताब सुल्तान के नायब चेयरमैन मुकर्रर कयो आहे। आफ्ताब सुल्तान एक ईमानदार ऑफिसर आहे। इमरान खान इलेक्शन कमीशन चेयरमैन खिलाफ़ अखलाक खां किरियल ॻाल्हियूं कयूं। खेसि ॻाल्हाइण जी बि तमीज़ नाहे। नियाज़ी साहब खे धमकियूं ॾियण ऐं इल्ज़ाम लॻाइण खां ॿियो को नथो अचे। पूरी क़ौम ऐं सियासी जमायतूं इलेक्शन कमीशन जे किरदार मां मुतमइन आहिनि। वफ़ाकी घर वज़ीर राणा सनावला जी प्रेस कॉन्फ्रेंस। 17 जुलाई जी चूंडुनि खां पोइ मुख़्तलिफ़ बयान साम्हूं अची रहिया आहिनि। 20 सीटुनि मां 5 सीटुनि ते अॻु असांजा उम्मीदवार न हुआ। जिन ज़िलनि में नून लीग जो नालो निशान न हो उते मरियम नवाज़ सुञाणप पैदा कई। बचाव वारे वफ़ाकी वज़ीर ख्वाजा आसिफ जे मिर्ज़ा इस्माइल सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो असां पोज़ीशन ख़राब न पर मज़बूत कई आहे। इहा असांजी कामयाबी आहे। हमज़ा शहबाज इंतज़ामिया सभ खां वधीक साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं करायूं। असां त न चयो पर इमरान खान चवंदो हो त परवेज़ इलाही वॾो धाड़ेल आहे। पंजाब जी नंढी चूंडुनि ते केर बि आङुर खणी नथो सघे। चूंडुनि खां सवाइ हुकूमत वटि ॿियो को बि हल नाहे। 20 अगस्त खां अॻु आम चूंडूं थियणु घुरिजनि। मुल्क में महांगाई ऐं मुआशी बहरान वधी वियो आहे। घर वज़ीर राणा सनावला जी ज़हनी हालत ठीकु नाहे। मेंबर ख़रीद करण जे लाइ 40 करोड़ रुपयनि जूं आछूं कयूं पियूं वञनि। सुप्रीम कोर्ट मुदाख़लत करे पाण मुरादो नोटिस वठी चूंडूं करायो। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद जी प्रेस कॉन्फ्रेंस चयो त मुल्क मुकमिल तौर ते ॾफेड़ तरफ़ वञी चुको आहे। कराची वासियुनि खे बिजली जो ज़ोरदार झटको ॾियण जूं तयारियूं के इलेक्ट्रिक पारां जून जे महीने में फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली 11 रुपया 80 पैसा महांगी करण जी दरख़्वास्त नेपरा के इलेक्ट्रिक जी दरख़्वास्त ते ॿुधणी 28 जुलाई ताईं कंदी। रुपए जी बेक़दरीअ जो सिलसिलो जारी। डॉलर जो मुल्ह बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। इंटरबैंक में डॉलर 2 रुपया 8 पैसा महांगो थियण खां पोइ 227 रुपयनि जो थी वियो। सियासी लाड़ा चाड़ा जमहूरियत जो हिस्सो आहिनि। 2018 जी आम चूंडुनि में नून लीग पंजाब जी सभ खां वॾी अक्सरियती जमायत हुई। 2018 जी चूंडुनि में इमरानी फितने जा 155 ऐं नून लीग जा 166 मेंबर हुआ। मुल्क में जमहूरियत जूं पाड़ू खोटण में इमरानी फितने जो किरदार आहे। मौजूदा हुकूमत पंहिंजो मुद्दो पूरो कंदी ऐं आम चूंडूं 2023 में थींदियूं। 17 जुलाई ते नून लीग साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं करायूं। चीफ इलेक्शन कमिश्नर खे गद्दार करार ॾिनो वियो ऐं उनखे धमकियूं ॾिनियूं वयूं। वफ़ाकी वज़ीर खुरम दस्तगीर जी मुसद्दिक़ मलिक सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि आइडियाज़ जी स्टीयरिंग कमेटी जो इजलास में चीफ सेक्रेटरी सिहत वारी वज़ीर इतलात वारो वज़ीर ऐं मकानी इदारनि वारो वज़ीर शरीक। मुराद अली शाह चवे थो आइडियाज़ 2020 जो 11हों एडिशन 15 खां 18 नवंबर ते एक्सपो सेंटर में थींदो। आइडियाज़ असांजो हिकु क़ौमी इवेंट आहे। इजलास जो मक़सदु आइडियाज़ 2022 खे हमेशह वांगुरु कामयाबु इवेंट बणाइणो आहे। सिविल इदारनि खे इंतज़ामनि जे हवाले सां कमु आहे उनखे मुकमिल थियणु घुरिजे। PTI जे लॉन्ग मार्च दौरान भंडरा वारो केस इमरान खान जी उबूरी ज़मानत में 30 जुलाई ताईं बाद। PTI सरबराह तरफ़ां दाख़िल कयल दरख़्वास्तुनि ते इस्लामाबाद जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट जे जज कामरान बिशारत मुफ्ती ॿुधणी कई। ॿुधणी दौरान जज इमरान खान जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर।
दुआ ज़हरा के केस में अहम अग भराई। सिंध हाई कोर्ट दुआ ज़हरा के शेल्टर होम कराची मुंतकिल करण की इजाज़त ॾेई छॾी। दुआ ज़हरा पंहिंजे मुड़ुस सां गॾु रहणु नथी चाहे, खेसि वालदेन खां बि डपु अथसि। इन लाइ शेल्टर होम उमाणे वञे। जस्टिस इकबाल कलोड़ जा ॿुधणी दौरान रिमार्क। सिंध में 24 जुलाई का तेज़ बरसात जी कथी मौसमियात खाते चवण त कराची में अॼु हल्की बरसात पई सघे थी। ॾींहं में गर्मीपत 32 खां 34 सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान। लाहौर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी। शहर में बरसात 20 सालनि जो रिकॉर्ड तोड़े छॾियो। घरनि जूं छितूं किरण सबबि 3 ॼणा दॿिजी फौत। हठाई वारा इलाइक़नि में पाणी भीजी वियो। सभ खां वधीक बरसात ताजपुर में 224 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। हैदराबाद में अगूणे मुख्तियार कार के घर में नौजवान जो लाश हथ अचण ऐं तशद्दुद जो निशानो बणाइण वारो मामलो। हैदराबाद की अदालत केस में नामज़द 16 जवाबदारनि की ज़मानत रद्द करे छॾी। जेल हवाले। अदालत 22 जवाबदारनि की गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत ते फ़ैसिलो ॿुधाईंदे 6 जवाबदारनि की ज़मानत मंज़ूर कई। मुख्तियार कार के घर में लाश हथ अचण बाद माजिद खासकेली वाहिद ऐं अगूणे SHO के तशद्दुद जो निशानो बणायो वियो हो। शहदाद कोट वेझो ॻोठ दंग में पाणी जे वारे तां लंजवाणी ऐं ब्रोही बिरादरी ॿिंदरियुनि में झेड़ो। हिकु ॼणो क़तल ब्रोही बिरादरी माण्हुनि चाचे ईद मोहम्मद लंजवाणी खे घुटा ॾेई क़तल कयो। भाइटनि जो इल्ज़ाम। मारिजी वियल जो लाश तालके अस्पताल लियो वियो। ज़रूरी कार्रवाई बाद वारसिन हवाले। खानपुर वेझो ॻोठ पपियो कोश में गोश बिरादरी में हलंदड़ तकरार ॿीहर कर खयो। धुरियुनि में झेड़ो थियो। बिरादरी में हलंदड़ तकरार ॿीहर। खैरपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक 60 बारड़ा अस्पताल मुंतकिल। अस्पताल में सहूलतुनि जी अणहूंद सबबि अमलो ऐं वारिस सख़्त परेशान। खानपुर महर जे खानगढ़ तालके में गैस्ट्रो वबाई सूरत अख्तियार करे वई। केतिराई ॿार मुब्तला। ॻोठ जाफ़र मलिक समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में केतिराई ॿार मर्द तोड़े औरतूं बीमारी में मुब्तला थी वियूं। कंबर में IBA टेस्ट पास कंदड़ PhD जे उम्मीदवारनि जो ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवण त ऑफर ऑर्डर लाइ मुसलसिल एहतिजाज करे रहिया आहियूं, पर तालीम खाते तरफ़ां को बि जवाब न मिलियो आहे। ऑफर ऑर्डर ॾेई परेशानी ख़तमु कई वई। ऐं मीरपुर माथेले में 5 ॾींहं अॻु क़तल थियल नौजवान जे वारसनि जो SSP ऑफिस आॾो धरणो। लगारी बिरादरी जा माण्हू इंसाफ़ जे लाइ धरणो हणी वेही रहिया। असांजे नौजवान जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। एहतिजाज कंदड़नि जो मुतालबो।